बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करंट सियासी सूरत हाल सां गॾु आऊं या तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंभर। नाज़रीन, हिन वक़्तु सिंध अंदरि बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां माहौल जुड़ियल आहे, गहमा गहमी आहे ऐं ॿिनि फेज़ जे अंदरि इलेक्शन थी रहिया आहिनि। कराची हैदराबाद रीजन ऐं इन खां पोइ सखर लालकानू नवाब शाह मीपू ख़ासि रीजन, इन्हनि डिवीज़ननि में इलेक्शन 26 जून ते पोलिंग आहे ऐं हैदराबाद ऐं कराची जी जेका आहे पोलिंग उहा 26 जून ते आहे, हिकु महीनो पोइ। ही मुआशिरो, ही निज़ाम, ही सिस्टम, हिन में हुक्मरानी करण जा ऐं हुकूमत में शामिलु थियणु ऐं इक़्तिदार में भाङे भाईवर थियणु, हिसेदार थियणु, इहो हिकिड़ो पूरो हिकिड़ो आर्ट आहे। उन में उहे ई सियासी पार्टियूं यकीनन सोभारियूं थियनि थियूं जेके सियासी पार्टियूं मुसलसल उन पूरे सिस्टम खे सम्झंदे, उन्हनि जे उसूलनि खे साम्हूं रखंदे ऐं उन ते अमल पैरा आहिनि ऐं अहिड़ी हिकमत अमली सां जो हू किथे बि कंहिं वाइड़ाए जो मुज़ाहिरो नथा करे सघनि ऐं पंहिंजो पाण खे इन सिस्टम खां कटियल नथा रखनि ऐं तॾहिं ई उहा कामयाबी यकीनन बणिजे थी। असां वटि अक्सर कहिड़ी बि इलेक्शन थिए त उते धांधली जो लफ़्ज़ ज़ोर ऐं शोर सां हाराईंदड़ इस्तेमालु कंदो आहे ऐं जिते उन जा पेर न लॻंदा आहिनि, अवाम उहा वोट न मिली सघंदी आहे, उहा कामयाबी न मिलंदी आहे ऐं साम्हूं वारो जेको मुख़ालिफ़ उम्मीदवार आहे उहो पंहिंजी चालाकी सां, पंहिंजी ॾाहप सां, पंहिंजी होशियारी सां ऐं पंहिंजी हिकमत अमली सां जॾहिं उहो इलेक्शन खटे वञे थो त पोइ साम्हूं वारो पंहिंजो वेट उनखे ख़बर थी पइजी वञे त मुंहिंजूं कहिड़ियूं कोताहियूं हुयूं। पोइ सिर्फ़ु हिकिड़ो ई लफ़्ज़ हूंदो आहे, धांधली। उन धांधली जो लफ़्ज़ जो सहारो वरिती ऐं पोइ जेको खटे ईंदड़ उम्मीदवार आहे उन ते इहा बहितानबाज़ी कई वञे थी ऐं यकीनन ईअं बि न आहे त का धांधली न थींदी आहे, पर उन धांधली थियण जा सबबु छा हूंदा आहिनि, कंहिंजी कोताही हूंदी आहे, हाराइण वारो उम्मीदवार उहो किथे अहिड़ो खोट महसूसु, अहिड़ी खोट ॾींदो आहे, अहिड़ी हुननि खां कुझु शयूं छॾाइजी वेंदियूं आहिनि हथनि मां जंहिंजे करे अॻिलो खटे वेंदो आहे। सभ खां पहिरीं इलेक्शन कमीशन जा जेके उसूल आहिनि जंहिं ते पूरो लहणु, हर वक़्तु मुतहरिक रहणु, तव्हांजूं जंहिं वक़्तु हदबंदियूं थियनि थियूं, जंहिं वक़्तु तव्हांजा वोट दाख़िल थियनि था ऐं तव्हांजो जेको शनाख़ती कार्ड आहे उन जी डेट ऑफ एक्सपायरी जंहिं ॾींहं ते तव्हां उहे वोट उते दाख़िल थियणु वञो था, इन सभिनी शयुनि जो ख़्यालु तव्हांजे उम्मीदवार जो तव्हां ते वधीक फ़र्ज़ु आहे जेको तव्हांखे वोट पंहिंजे वोटरनि खे आगाही ॾिए ऐं पंहिंजनि वोटरनि खे निशानदही बि करे। इन खां पोइ ॿी हिकमत अमली आहे त जेके सरकारी मुलाज़िम आहिनि, ख़ासि तौर ते उहे यूनियन्स जेके उस्तादनि जूं यूनियन आहिनि या तव्हांजो रेवेन्यू, जिन जो इलेक्शन कमीशन जे अमले जी हैसियत में जॾहिं चूंडूं थींदियूं आहिनि उन ॾींहं ते हुनजो उहो किरदारु हूंदो आहे। इलेक्शन कमीशन उन्हनि खे हायर कंदी आहे, उन्हनि खे अलॻि पैसा ॾिना वेंदा आहिनि ऐं पोइ उहे इलेक्शन जो अमलो बणिजी वेंदा आहिनि। उन्हनि सां जेको सियासी माण्हुनि जो छा तालुकात हूंदो आहे ऐं हिकु पूरे डिघे अरसे खां, साल ॿिनि टिनि खां उन ते पूरी हिकिड़ी तयारी हूंदी आहे, उनजो पाण में राब्तो थींदो आहे ऐं पोइ इहे बि इल्ज़ाम लॻंदा आहिनि त जेके आरोस जेके आहिनि उहे मुख़ालिफ़नि सां हुननि जो ई तालुक़ु आहे, हुननि जो ई रवैयो आहे। ही उहे समूरा मामला उहे हूंदा आहिनि जिते शातिर, तेज़, ज़हीन ऐं जिन खे ख़बर आहे त मूंखे हाणे इहा इक़्तिदार खसणो कीअं आहे, इक़्तिदार ख़रीद कीअं करिणो आहे, इक़्तिदार ते हावी कीअं थियणो आहे, हीअ उन ई माण्हू जी हिकिड़ी हिकमत अमली हूंदी आहे जितां हू पंहिंजो पाण खे खटाइण में कामयाबु थींदो आहे। जॾहिं अव्हां एतिराज़ु न कंदो पंहिंजे हदबंदियुनि ते, जॾहिं तव्हां एतिराज़ु न कंदो, उहे सियासी मुख़ालिफ़ जेके इन सॼे गेम खां ॿाहिरि हूंदा आहिनि ऐं सिर्फ़ु हुननि खे रोडनि ऐं रस्तनि ते इहो चवण जो मौक़ो मिलंदो आहे त धांधली थी विया, असांखे हाराए छॾियूं, असां लाइ हीअं थी वियो ऐं अवाम जेको आहे उहो गुमराह थी वियो। इन्हनि शयुनि खां बचण लाइ हिकिड़ो रस्तो आहे, तरीक़ेकार आहे, हिकमत अमली आहे जितां खां कामयाबी हासिलु करे सघे। इन खां पोइ आख़िरी अमल आहे किरदार जो, एतमाद जो, माण्हुनि खे खटण जो।
उहो हिकिड़ो आख़िरी चैप्टर आहे जिते वञी पोइ कामयाबी जा उहे समूरा जेके दरवाज़ा उहे खुली था वञनि। पर हीअ नंढियूं नंढियूं जेके शयूं आहिनि, हिकिड़ियूं हिकमत अमलियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि, जिन खे असां नज़रअंदाज़ कंदा आहियूं, अहमियत न ॾींदा आहियूं। पर सियासत जेकॾहिं माण्हू करे थो त उहो सियासत जे मैदान में ॼमी बीहे, सियासत जी हर चाल खां वाक़ुफ़ु हुजे, हर हिकमत अमली खां हू आगाह हुजे, हू गुमराह न हुजे, वाइड़ो न थिए, हू निंड सुतल न हुजे, किथे बि कोताही हुन खां न थिए, सुस्ती जो मुज़ाहिरो न थिए, चाक ऐं चौबंद हुजे हर वक़्तु, तॾहिं उहो वञी इलेक्शन खटे सघे थो। ऐं अहिड़ा ई माण्हू जेके असांजी सोसाइटी में हर वक़्तु उहा नज़र रखनि था, उन्हनि जे अमल में, उन्हनि जे किरदार में, उन्हनि जे सियासी हिकमत अमली में मुतहरिक आहिनि, हू किथे बि लूज़ न आहिनि, हू किथे बि इन क़िस्म जी का जेको आहे गेप ॾियण लाइ तयारु न हूंदा आहिनि ऐं पोइ इलेक्शन विन करे वेंदा आहिनि। इलेक्शन खटणु हिकिड़ो वॾो आर्ट आहे, हिकिड़ो वॾो हुनुरु आहे, पर उहे जेके नंढियूं नंढियूं शयूं आहिनि उहे नज़रअंदाज़ न कजनि त पोइ असां उहे खटे सघूं था। हाणे ॻाल्हि इहा आहे त सुठा माण्हू ऐं ख़राबु माण्हू, हिन वक़्तु ताईं जेके सियासी पार्टियूं आहिनि घणे भाङे वेझे खां मूं इहो ॾिठो आहे ऐं आउं सम्झां थो त इन ॻाल्हि सां अव्हां समूरा माण्हू इहा ॻाल्हि इतफ़ाक़ बि कंदो त सभ खां वधीक माण्हू कंहिं वटि आहिनि, उन माण्हू जो किरदारु कहिड़ो आहे उन सां को तालुक़ु न आहे सियासी पार्टियुनि वटि, उन माण्हू जो नज़रियाती तौर ते तव्हां सां इतफ़ाक़ आहे या न आहे इन शइ जो तालुक़ु, उन जूं क़ुर्बानियूं सियासी मैदान में केतिरियूं आहिनि, सियासी पार्टी सां छा आहिनि, इन सां को तालुक़ु न आहे। समूरियूं जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी हिकमत अमली आहे त इक़्तिदार हासिलु कीअं कजे, उन लाइ माण्हू सभ खां वधीक कंहिं वटि आहिनि ऐं उहो माण्हुनि खे घेरे कीअं थो, ख़ौफ़ में, लालच में, मोहबत में, इल्मी तरीक़े सां, लेक्चर जे ज़रिए सां कहिड़े नमूने सां घेरे थो सभ खां वधीक माण्हू, त उन माण्हू खे टिकेट ॾियणु आसान सम्झनि थियूं सियासी पार्टियूं, उन ते हथु बि रखियो वेंदो आहे ऐं हुन खे उहे समूरा हुनुर ईंदा आहिनि जंहिंसां उनखे ख़बर आहे त इहो इलेक्शन खटे कीअं सघिजे थी। काफ़ी अहिड़ा ई माण्हू हिक ॿिए जे साम्हूं हूंदा आहिनि सियासी तौर ते, पर वक़्तु अचण सां गॾु वरी हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हिक ॿिए जी सपोर्ट कंदे त उहो इलेक्शन जे मैदान में गॾु हूंदा आहिनि। ऐं सम्झां थो हर उहो माण्हू जेको सियासत करे थो, जंहिंजी नियत इहा आहे त उहो मुल्क में सुठी सियासत करे, मुल्क जो निज़ाम बदिले ऐं पंहिंजी हिकमत अमली सां ऐं पंहिंजी ॾाहप सां, पंहिंजी दानाई सां निज़ाम में बहितरी आणे, उन ते इहो फ़र्ज़ु रहे थो त उहो सियासत जा जेके ॿिया समूरा पासा आहिनि उन्हनि ते बि एतिरो ई हू मुतहरिक हुजे ऐं उहा अखि रखे जंहिं अखि सां हू पाण कामयाबी हासिलु करे ऐं पंहिंजनि वोटरनि खे बि उन में एतमाद ॾियारे, उन्हनि जी उहा तरबियत करे, सिर्फ़ु ॻाल्हाइण सां न, लेक्चर ॾियण सां न, सिर्फ़ु सुठियूं ॻाल्हियूं करण सां न, पर अमली तौर ते बि सियासत जे उन मैदान में बीह करे उन तरीक़े सां खेॾणु ऐं उहा फिर मैच खटे अचनि, इहो हिकिड़ो हर उन सियासी माण्हूअ ते फ़र्ज़ु थिए थो, हर उन सियासी माण्हूअ ते इहो ज़िमेवारी आइद थिए थी त उहो जेकॾहिं सियासत करे थो त उनखे पार्ट टाइम न सम्झे, उनखे पंहिंजो जेको वांदिकाई वारो टाइम आहे उहो इन्वेस्ट करणु न खपे, पर हर वक़्तु सॼो साल, 5 साल, 3 साल उहो सियासी मैदान में एतिरो ई बुरजस्तो हुजे, एतिरो ई आगाह हुजे, एतिरो ई पंहिंजनि कमनि मामलनि में प्रोग्रेस ॾेखारींदड़ हुजे जंहिंसां हू इक़्तिदार जे उन ॾाकण ते पहुची सघे। ऐं जेके माण्हू उहे नथा करे सघनि पोइ यकीननि उहा गेम उन्हनि खां आउट थी वेंदी आहे ऐं आख़िरी टाइम ते उहे एतिराज़ु कंदा आहिनि हे हदबंदी ग़लति आहे, जॾहिं हदबंदी जो टाइम ख़तमु थी चुको हूंदो आहे, वोट मुंहिंजे वोटरनि जा हिते दाख़िल न आहिनि, उहो पीरियड हली चुको हूंदो आहे, मुंहिंजो हिन बहाने जे करे फार्म रद्द थी वियो आहे, उहो वक़्तु निकिरी चुको हूंदो आहे जंहिंमें उन बहाने जी उहा गुंजाइश उहो कैंडिडेट पाण ॾींदो आहे। छाकाणि त जेकॾहिं फार्म रद्द करण जा बि जेकॾहिं के सबबु आहिनि त उहे सबबु के एॾा वाइड़ा न हूंदा आहिनि, उहे सॉलिड हूंदा आहिनि, उहा हिकिड़ी हिकमत हूंदी आहे। त इन जे करे बहितर निज़ाम लाइ, बहितर सियासी माहौल लाइ, इक़्तिदार में हिसेदारी माण्हुनि में कामयाबी हासिलु करण लाइ इहो उन्हनि सियासी माण्हुनि ते ज़रूरी आहे त तव्हां समूरी पंहिंजी ॾाहप जेका आहे उहा इन तरफ़ बि जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो त तॾहिं यकीननि तव्हां
बहितर नतीजा हासिलु करे सघो था। ऐं जॾहिं बहितर माण्हू बहितर नतीजा हासिलु कंदा तॾहिं हिन मुल्क में निज़ाम जी तब्दीली ईंदी, तॾहिं हिन मुल्क में, तॾहिं हिन ख़िते में, तॾहिं हिन रियासत में, तॾहिं पंहिंजे इलाइक़े में माण्हू उहो सभु कुझु करणु चाहींदो आहे जेको उनजे ख्वाबनि वारी ॻाल्हि हूंदी आहे। त मुंहिंजे हिन ख्वाबनि में हीअ आहे त मुंहिंजो निज़ाम हीअं हुजे, मुंहिंजा शहर हीअं हुजनि, मुंहिंजी ब्यूरोक्रेसी जो रवैयो हीअं हुजे, मुंहिंजे सरकारी जेको मुलाज़िमनि जी जेका चैन आहे उन्हनि जो कमु करण जो तरीक़ेकार हीअ आहे। इन्हनि ख्वाबनि जी ताबीर तॾहिं थी सघे थी जॾहिं चाक ऐं चौबंद तरीक़े सां ऐं इंतिहाई ॾहाप सां, इंतिहाई शातिराना सोच सां गॾु हो उन हिकमत अमली सां ॼमी बीहंदो त यकीनन कामयाबी थी सघे थी। पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंभर खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।